हमारे अॼु पाण पढ़ंदासीं फूड खाधो। ठीकु आहे। खाधे खे असां ॿिनि हिसनि में विराईंदासीं। हिकिड़ो त खाधे जो हिसो इसेंशियल लाज़मी खाधा, इसेंशियल लाज़मी। ॿिया वरी सॾिबा अथव भलाई वारा, फेयर वारा फूड। खाधा असांखे बीमारियुनि खां बचाईंदा, उन्हनि मां असां न खाऊं त मरी न वेंदासीं, बीमारियुनि खां सिर्फ़ु बचाईंदा। न खाईंदासीं त बीमार थींदासीं। ही ज़िंदह रहण लाइ ज़रूरी आहिनि, ज़िंदह रहण लाइ लाज़मी। न खाईंदासीं मरी वेंदासीं। उहे टे खाधा अथव। हिकिड़ो आहे कार्बोहाइड्रेट, हिन खे असां सिंधीअ में निशास्तो बि चऊं था। ॿियो अथव प्रोटीन, हिन खे सिंधीअ में लहमियात बि चइबो आहे। टियों अथव लिपिड, सिंधीअ में हिन खे सण बि चइबो आहे। हे टे खाधा लाज़मी खाधा आहिनि। हे न खाईंदासीं त न रही सघंदासीं, मरी वेंदासीं। हे ज़िंदह रहण लाइ टई खाधा ज़रूरी आहिनि। बीमारियुनि खां बचाइण वारा भलाई वारा खाधा कहिड़ा आहिनि? भलाई वारा खाधा अचनि था, हिकिड़ो आहे विटामिन। ही न खाईंदासीं त मरंदासीं कोन, पर बीमार थी पवंदासीं, बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। ॿिया आहिनि मिनरल्स, मादनियात। ही बि असांखे बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। टियां जेके खाधा आहिनि उहा आहे पाणी। पाणी असांखे डायरेक्ट तवानाई कोन ॾींदो आहे, पर ही असांखे ज़िंदह रहण लाइ ज़रूरी हूंदो आहे। ठीकु आहे। हिन खे भलाई वारे खाधनि में काउंट कंदासीं, हिननि खे लाज़मी खाधनि में काउंट कंदासीं। कार्बोहाइड्रेट जेके आहिनि न, मिठा खाधा, कार्बोहाइड्रेट मिठा खाधा, सिंधीअ में हिन खे निशास्तो बि चऊं था पिया। ऐं मिठा खाधा जेके बि आहिनि उहे कार्बोहाइड्रेट आहिनि। ठीकु आहे, निशास्तो। हाणे ॾिसो मिठा खाधा कंहिं में हूंदा। हिन कार्बोहाइड्रेट लफ़्ज़ जी माना अथव हाइड्रेट ऑफ कार्बन, माना कार्बन जो पाणी। हिन जो फार्मूले में इहे टे शयूं हूंदियूं आहिनि, उहे इन जे करे हिन खे चवंदा आहियूं कार्बन, हाइड्रोजन, ऑक्सीजन। ही मिठा खाधा कंहिं में हूंदा? फ्रूटनि में। फ्रूट सभई मिठा आहिनि। ठीकु आहे। अनाजनि में, अनाज मेवा, ॿूटा जेके बि आहिनि प्लांट्स, उन्हनि में कार्बोहाइड्रेट हूंदा। हिननि जो फंक्शन छा आहे? असांखे छा ॾींदा? कार्बोहाइड्रेट पाण खे तकड़ी तवानाई, जल्द में तवानाई जेके असां वठंदा आहियूं उहा डायरेक्ट हिन मां वठंदा आहियूं। प्रोवाइड एनर्जी। ठीकु आहे, तवानाई मुहैया कंदा आहिनि। इन जे करे कार्बोहाइड्रेट खे जिस्म जो पेट्रोल बि सम्झो वेंदो आहे, पेट्रोल ऑफ द बॉडी। छो त असांजो जिस्म इन ते हले थो, पेट्रोल ऑफ बॉडी या पेट्रोल फॉर बॉडी, जिस्म जे लाइ पेट्रोल। ठीकु आहे। कार्बोहाइड्रेट में मिठे में मिठो कार्बोहाइड्रेट, MCQ यादि करे छॾिजो। दुनिया में मिठे में मिठो कार्बोहाइड्रेट, स्वीटेस्ट, उहो आहे सक्रोज़। या जेकॾहिं सक्रोज़ अचे थो ठीकु आहे, न त असल में मिठो आहे फ्रक्टोज़। पोइ ॿ फ्रक्टोज़ मिली करे सक्रोज़ ठाहींदा आहिनि। हे ऑप्शन सही आहे, हे अचे या हे अचे। ठीकु आहे। इहे मिठे में मिठा खाधा आहिनि, फ्रक्टोज़ या सक्रोज़।